अस्सलाम वालेकुम याल मदद सिद्धवासियो मैं तव्हांजो पंहिंजो वहीद हिकिड़ो अॼु तमामु ख़ुशी थी रही आहे हुन सिंध जे लेजेंड आर्टिस्ट फ़नकार सां गॾु वेठो आहियां जंहिंजो नालो आहे रहमत अली मीरानी, जंहिंजो ऑडियो कैसेट जी दुनिया में 88 में हिकिड़ो एल्बम आयो रहमत मेहदी जे नाले सां। ऐं मेहदी सन खे ईअं जेके अखियूं बंदि कंदो त ॿुधंदो त मेहदी सन साम्हूं ॻाए पियो। अॼु उन यादि ताज़ी करण लाइ असीं रहमत अली मीरानी खे उर्फ़ रहमत मेहदी खे गुज़ारिश कंदासीं त मेहदी हसन साहब जो उहो असांखे गज़ल ॿुधाइनि। तव्हां दोस्त में नज़र महिरबानी वहीद, तव्हांजी महिरबानी। उस्ताद मेहदी हसन तमामु वॾी ॻाल्हि आहे। असां कोशिशि कंदा आहियूं थोरो घणो उस्तादनि जी कोशिशि कंदा आहियूं जीअं उस्तादनि खे असां ट्रिब्यूट करे सघूं, सो वधि में वधि एतिरो ई करे सघूं था। मां कोशिशि कयां थो। जॾहिं 88 में एल्बम आयो तव्हांजो फ़नकार प्रोडक्शन में, उहो तव्हांजो पॉपुलर थियो उन दौर में अञा ताईं मिल जाए पंहिंजो असांजो उस्ताद आसिफ़ ख़ान अब्दुल नवाज़ बि असां सां वेठो आहे। उस्ताद जी संगत में कोशिशि कयूं था। रंजिशी सही रंजिशी